था अल्लाह ताला उन जा दुख पाण लाए छॾींदो। वमन यस्सर अला मुसरिन यस्सर अल्लाहु अलैहि फि दुनिया वल आखिरा। जेकॾहिं को माण्हू के तंग दस्त के मिस्कीन के तंग दस्त जी तंगी के दूर करे अल्लाह ताला उन जी तंगियुनि के दुनिया आखिरत में दूर फरमाए छॾींदो। वमन सतर अला मुस्लिमिन फि दुनिया सतर अल्लाहु अलैहि फि दुनिया वल आखिरा। जेको दुनिया में कंहिंजा ऐब लिकाए कंहिंजा ऐब ढके कंहिंजी पर्दा पोशी करे क़यामत जे ॾिहाड़े ऐं दुनिया में अल्लाह ताला उन जा ऐब लिकाए छॾींदो। सुभान अल्लाह। वल्लाहु फी औनिल अब्दि मा कानल अब्दु फी औनि अखीहि। मदीने वारो साईं तो फरमाए त अल्लाह उन जी मदद में हूंदो आहे, अल्लाह उन जी इमदाद फरमाईंदो आहे जेके ॿियनि जी मदद कंदा रहंदा आहिनि, जेके ॿियनि जी इमदाद जे लाइ ॿियनि जी मदद जे लाइ कोशिश कनि कहिड़े बि नमूने सां। कंहिंजा ऐब लिकायो, कंहिंजो दुख लाहियो, कंहिंजे लाइ आसानी पैदा कयो। को माण्हू हली अचे तव्हां वटि उनजी हली वञी मदद कयो, उन सां आसानी पैदा कयो। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए अल्लाह हर वक़्तु उन बाने जी इमदाद में हूंदो आहे जेको ॿियनि जी मदद कंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं साईं फरमायो त मन मशाफी हाजत अखीहे कान खैरन लहू मिन इअतिकाफ अशर सिनीन। जेको माण्हू के मुसलमान जी मदद जे लाइ हले, को माण्हू आयो तव्हां वटि अदा तूं हल, तुंहिंजे हलण सां मुंहिंजो हे कमु थी वेंदो, पोइ उनजी मदद जे लाइ वञे निकितो। मदीने वारो साईं तो फरमाए रॻो हले थो उनजी मदद जे लाइ, निकितो आहे घरां उनजी हाजत रवाई जे लाइ निकिरे थो, अल्लाह ताला उनखे 10 साल जे एतिकाफ वेहण खां वधीक अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो। 10 ॾींहंनि जे एतिकाफ में उबासी पिया था ॾियो, 10 साल जो एतिकाफ। 10 साल को माण्हू मस्जिद में हिकु जा हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो एतिकाफ वेहण केॾो वॾो अमल आहे। इन में जानी आज़माइश बि आहे, वक़्तु बि लॻे थो, अखियुनि खे ओजागो ॾियणो थो पवे, इबादत करणी थी पवे, पंहिंजे जिस्म खे तकलीफ़ ॾियणी थी पवे, ऐं इन में सभई इबादतूं शामिल थी थियूं वञनि। मस्जिद में वेहणो थो पवे, बचा छॾणा था पवनि, घर अबो अम्मा अकेलाई तन्हाई, माण्हू ॻाल्हाइण वारो, खिलण मुरकण वारो माण्हू, यारनि दोस्तनि सां खिल भोग करण वारो माण्हू तन्हाई में अचे वेही रहे, 10 ॾिहाड़ा एतिकाफ तव्हां अंदाज़ो लॻायो। पर नबी साईं तो फरमाए हेॾा को माण्हू 10 साल एतिकाफ वेहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त के मुसलमान जी मदद जे लाइ हले थो उनखे 10 सालनि जे एतिकाफ जेतिरो अजुर ऐं सवाब थो अता करे। मनी तक यौमन होॾा हिकिड़ो ॾींहुं को माण्हू एतिकाफ वेहे, घणा ॾींहं? हिकिड़ो ॾींहुं अल्लाह जी रज़ा जे लाइ, इब्तिगा वजहिल्लाह, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ अल्लाह ताला उनखे ज़मीन आसमान जे बराबर मुफ़ासिलो रखंदड़ 3 खंदकुनि जेतिरो जहन्नम जी बाहि खां परे करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। अञा ॿी हदीस मुबारक आहे, साईं फरमायो त यमशी अहदुकुम माखी फी क़दाइ हाजतिही। तव्हां मां को माण्हू पंहिंजे के मुसलमान भाउ जी हाजत रवाई जे लाइ हले, अफ़दल मिन अन यतफिक फी मस्जिदी हाज़ा शहरैन। होॾा को मुसलमान मुंहिंजी मस्जिद नबवी, सुभान अल्लाह, जेके हिते गफ़ारी मस्जिद में एतिकाफ वेठा आहियो, अल्लाह तव्हांखे मदीने जी शरीफ में महबूबनि जी मस्जिद में एतिकाफ वेहण जी सआदत ॾींदो। अल्लाह उन जा हिते तव्हांखे एतिकाफ वेहण जो दर्जो अता कंदो। मदीने वारो साईं तो फरमाए उते एतिकाफ, हाणे उते हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ असांजे मातली जे हिन गफ़ारी मस्जिद जे 50,000 सालनि जे एतिकाफ खां वधीक अजुर ऐं सवाब जो हामिल आहे। पर नबी साईं फरमायो 2 महीना हिते मुंहिंजी मस्जिद में को एतिकाफ वेहे, अल्लाह एतिरो अजुर न ॾींदो जेतिरो के मुसलमान जी हाजत रवाई जे लाइ तव्हां वेंदा आहियो, उन हलण जो अल्लाह तव्हांखे अजुर ॾींदो। सुभान अल्लाह। अञा मिठा अल्लाह ताला चूंडींदो आहे
केरु आहे जेको मुंहिंजे ॿारनि जी मदद थो करे, केरु आहे जेको मुंहिंजे ॿारनि सां जी हाजत रवाई थो करे, केरु आहे मुंहिंजे ॿारनि सां सुठो थो हले। नबी साईं फरमा इन्नल्लाह ख़ल्क़न ख़लक़हुम लिहवाइज नास, अल्लाह ताला कुझु माण्हू पैदा कंदो आहे जिन वटि माण्हू पंहिंजूं हाजतूं खणी ईंदा आहिनि। तव्हां वटि को माण्हू पंहिंजी हाजत खणी ईंदो अचे, अदा मुंहिंजी मदद कजांइ, अदा हल मुंहिंजी सिफारिश कर। या मिसाल तौर तव्हां के सरकारी उहिदे ते आहियो, कंहिं अहिड़े उहिदे ते वेठा आहियो, साहिब मसनद आहियो जिते तव्हां माण्हुनि जी मदद करे सघो था, मुस्लमाननि जा ॾुख लाहे सघो था, उन्हनि जा दर्द दूर करे सघो था। तव्हां पंहिंजा वसाइल हलाए, पंहिंजा सोर्स हलाए उन्हनि जी मदद करे सघो था। नबी साईं तो फरमायो अल्लाह चूंडे उन्हनि खे इन मनसब ते विहारींदो आहे। यफ़्ज़उन नास इलैहिम फी हवाइजिहिम, माण्हू पंहिंजूं हाजतूं, पंहिंजूं मुरादूं, पंहिंजा ॾुख, पंहिंजा गम खणी उन्हनि वटि ईंदा आहिनि। पोइ अल्लाह उन्हनि जे ज़रिए उन्हनि जा ॾुख दूर कंदो आहे, दर्द दूर कंदो आहे, कर्ज़ लाहींदो आहे। पर मदीने वारो साईं तो फरमाए त उलाइकल आमिनून मिन अज़ाबिल्लाह, जेके इहे माण्हुनि जा ॾुख लाहिण वारा आहिनि न, इहे ई अमुन वारा आहिनि अल्लाह जे अज़ाब खां। पर जेकॾहिं इहो माण्हुनि जूं हाजतूं पूरियूं न कनि, मा यमल्लहुम, ऐं जेकॾहिं उहे माण्हुनि जूं हाजतूं पूरियूं न कनि, माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं न कनि, माण्हू बार बार उन्हनि वटि हली अचनि। जीअं असां सरकारी ऑफिसरनि वटि वेंदा आहियूं, 50 पंध कराईंदा, जुतियूं खुशी वेंदियूं, पर सरकारी ऑफिसर जो कमु कोन लहंदो। असांजा क़िबला आलम फरमाइनि पिया त मुंहिंजो शिनाख्ती कार्ड ठाराइणो दादू में शिनाख्ती कार्ड ठाराइणो, पोइ वञासि अॻ में उहो नादरा इहा कोन हूंदी जदीद डिजिटल, सो पंध कराए सां हीअ सर्ट सही खुटी पई आहे, हे पनो खुटो पियो आहे, साईं जन हाणे मातली में हिते अचनि, वरी दादू वञनि, माना को वक़्तु लॻी वियो शिनाख्ती कार्ड ठाहिण में। पोइ जॾहिं शिनाख्ती कार्ड ठही तयारु थियो त उहो ऑफिसर पियो चवे साईं जन खे, साईं तव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरो, मुंहिंजे लाइ दुआ घुरिजो। त साईं जन फरमायो मां कहिड़ी दुआ घुरां, तूं मुंहिंजे लाइ दुआ घुर। तूं ऑफिसर खे साईं फरमायो मूं चवां तूं मुंहिंजे लाइ दुआ घुर। त साईं खे चए थो साईं तव्हां अलाह वारा बुज़ुर्ग, मां कहिड़ी दवा तव्हांजे लाइ घुरंदुसि। साईं फरमायो मूं चयोमांसि बाबा तूं मुंहिंजे लाइ इहा दुआ घुर, अलाह वरी मुंहिंजो तो में को कमु न विझे, रब वरी मुंहिंजो तो में कमु न विझे। हिकिड़े कम मूंखे एॾो हलायो अथई, अल्लाह ताला के सरकारी उहिदेदार में कम न विझे। आओ आमीन चओ आमीन। अल्लाह अहिड़नि में पंहिंजो कम विझे ई न, मोहताजी न बणाए। अल्लाह पंहिंजे खज़ाननि मां असांजी इमदाद फरमाए। मदीने वारो साईं तो फरमाए तव्हांखे अल्लाह चूंडियो आहे त ॿियनि जी मदद कयो न, अल्लाह तव्हांखे चूंडियो आहे त मुस्लमाननि जी इमदाद कयो। जेकॾहिं तव्हां मदद न कंदो, माण्हुनि जे लाइ नफ़ा बख़्श न थींदो, अल्लाह तव्हांखे हटाए अहिड़ा माण्हू आणींदो जेके मुस्लमाननि जा ख़ैर ख़्वाह हूंदा, उन्हनि जी मदद करण वारा हूंदा। सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो त मन मशाफी हाजत अखीहे हत्ता युस्बितहा लहू अज़ल्लहु अल्लाहु अज़्ज़ व जल्ल बिखम्सतिन व सबईन अल्फ मलकिन युसल्लून अलैहि व यदऊन लहू। जेको माण्हू के मुस्लमान जी हाजत रवाई जे लाइ हले वञे, उनजी मदद जे लाइ, सिफारिश जे लाइ, उनजे कम करण जे लाइ हले, मदीने वारो साईं तो फरमाए अल्लाह ताला 75 मलाइक 75,000 मलाइक उनजे साए जे लाइ उनजे मथां बीहारींदा आहिनि, जेके उनजे लाइ सुबुह शाम जो दुआऊं घुरंदा रहंदा आहिनि। सुभान अल्लाह। साईं फरमायो तव्हां जेकॾहिं कंहिं मुस्लमान जी मदद करण जे लाइ वञो, महा अनु सबईन सय्यतन, अल्लाह विख जे बदिले तव्हां जूं 60 गुनाह ऐं ख़ताऊं बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। फ़इन कुदियत हाजतहू अला यदैहि, जेकॾहिं अल्लाह तुंहिंजे हथ ते के मिस्कीन जी हाजत रवाई करे, तुंहिंजे करे, तुंहिंजे वञण सां, तुंहिंजी सिफारिश सां, तुंहिंजे कोशिश करण सां कंहिंजो ॾुख लही वञे, कंहिंजो दर्द लही वञे, कंहिंजी हाजत रवाई थी वञे, मदीने वारो साईं तो फरमाए ख़रज मिन ज़ुनूबिही कयौम वलदतहु उम्मुहु, अल्लाह तुंहिंजा गुनाह ईअं बख़्शे माफ़ करे छॾींदो ॼण तूं अॼु पंहिंजे माउ जे पेट ताज़ो ॼाओ।
माना तुझे अमाल नामे में हिकड़ो गुनाह भी बाकी न रहंदो जे तू मुसलमानन जी मदद कंदे। थोड़ो तवज्जो ॾियो मुंडे। रुगी इबादत करण सां बख़्शिश न थींदी, रुगी बंदगी करण सां बख़्शिश न थींदी, रुगी मां अल्लाह अल्लाह करण सां मस्जिद वसाए वेहण सां बख़्शिश न थींदी। तव्हां वटि को मोहताज अचे हाजत रवाई जे लाइ ऐं तूं चवीं त मां मस्जिद में निमाज़ थो पढ़ां, मां इबादत कयां, मुंहिंजे मुराक़बे जो टाइम आहे, मुंहिंजे तहजुद जो टाइम, अल्लाह तोखे ख़ुदि ब ख़ुदि पंहिंजो हक़ बख़्शे माफ़ फरमाए छॾी। फर्ज़ निमाज़ फर्ज़ी हुकुम से न छॾियो, बाक़ी अल्लाह ताला मुसलमाननि जे सॾ में हा करण वारे जा ॾुख दर्द लाहे छॾींदो आहे। सम्झो था मुसलमाननि जो हता के तव्हां निमाज़ में हुजो, तव्हांजी माउ तव्हांखे सॾे, अम्मा सॾु करे के कम जे लाइ, मदीने वारे साईं फरमायो अम्मा तव्हांखे सॾे निमाज़ छॾे बि तव्हां अम्मा ॾे वेंदा कयो। ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो? बेटा हाजत रवाई करण सिखो, मुसलमाननि जो दर्द सीने में पैदा कयो। भला कंहिंजी मदद नथा करे सघो, कंहिंजी हाजत रवाई नथा करे सघो, उन जे लाइ दुआ त घुरी सघो था न, उन जी मदद जे लाइ दुआ त घुरी सघो था, उन सां दुआउनि में त शामिल थी सघो था। दुआ घुरो, अल्लाह तव्हां जे लाइ उहे ॾुख दर्द हटाए छॾींदो। अल्लाह ताला शान अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।